सिंध यूथ एक्शन कमेटी तरफा महांगाई बेरोजगारी ऐं कंपनियुनि में मकामी माण्हुनि खे रोज़गार न मिलण खिलाफ़ यूथ एक्शन कमेटी जी चेयरपर्सन सिंधु नवाज़ गांगुरो जी अॻवाणीअ में सखर प्रेस क्लब आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में सियासी समाजी तोड़े वकीलनि शिरकत कई। इन मौक़े ते महांगाई ऐं बेरोज़गारीअ ते धाड़े खिलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध इन वक्त बदतरीन हालत में गुजरी रही है। पाण ॾिसो था बेरोज़गारी महंगाई ऐं वरी बदअमनी चोट चढ़ियल है। एक तरफ़ वफ़ाक़ी हुकूमत है जो तब्दीली जो नालो खणी जेको असांजो हशर कयो आहे मुआशी तरीक़े सां त माण्हू जिते ॿ वेला खाई सघंदा आहिनि हिकु वक़्तु बि नथा खाई सघनि। नौजवाननि खे मक़ामी कंपनियुनि में रोज़गार नथो ॾिनो वञे। कंहिं जेको आहे उन्हनि खे रॉयल्टी उतां जी मक़ामी माण्हुनि खे नथी ॾिनी वञे, जंहिंजे करे जेको आहे धारियुनि माण्हुनि खे प्रायोरिटी ॾिनी वञे थी। 80 खां 90% जेको शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे त हर तरीक़े सां सिंधी माण्हुनि जो मुआशी क़त्लेआम थिए पियो। हथरादू महंगाई कई थी वञे इन मुल्क में, ख़सूसन असां सिंधी माण्हुनि सां त डबल ज़्यादती थी वञे, छो त हिते धारियुनि जी आबादकारी, हिते असां वटि बेरोज़गारी हद खां वधी वई आहे। असां तंहिंजे करे पंहिंजी सिंधी क़ौम खे अपील था कयूं त पंहिंजा सॼण सुञाणियो। फेडरल गवर्नमेंट बिल्कुलु नाकाम वई आहे हुकूमत करण में। जेके हुन जा आवाम सां वाइदा ऐं वचन हुआ उन मुताबिक़ हुन जे बरक्स वई आहे ऐं कूड़ ऐं ठगी ते हुकूमत कनि था पिया। गरीब तर थींदो थो वञे, गरीब पंहिंजूं मिल्कियतूं ऐं ख़ुदकुशी बचा खपाइण ते मजबूर आहिनि। असां उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध जो NFC अवार्ड ज़ब्त कयो वियो आहे। सिंध एक्शन कमेटीअ जे अॻवाननि वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत खां घुर कई त ॻाटे टोड़ महांगाई खां अवाम खे रिलीफ ॾिनो वञे ऐं सिंध जे नौजवाननि खे सिंध में मौजूदु मल्टीनेशनल कंपनियुनि में रोज़गार ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन शबीर जोगी सां गॾु जावेद गुंजो, सिंध TV न्यूज़, सखर।